हे दोस्तो अचो त अॼु तव्हांखे ज़मीन खां मरीख़ सियारे ताईं सफ़र करायूं। जीअं त ही फ़िल्म वींदड़ मरीख़ सियारे ते टिनि ॼणनि जी कहाणी आहे। कीअं था ज़मीन ऐं सियारे जे विच में ख़तरनि खे मुंहुं ॾियनि। चैनल खे सब्सक्राइब कयो। एक्सप्लेन शुरू कयूं फ़िल्म स्टू अवे जी। अॼु पाण ॻाल्हि कंदासीं स्टू अवे जी। ही कहानी आहे अंदरूनी दौरे जी ऐं हिन में ॾिसूं था त टे ॼणा मरीख़ सियारे ते वेंदा आहिनि त इहो ही ख़बर वठी सघनि त इंसान उते ज़िंदगी गुज़ारे सघनि था या न। ऐं हिननि जी कमांडर आहे मरीना बार्नेट ऐं हिते हिकु डॉक्टर आहे जंहिंजो नालो ज़ोई आहे ऐं हिननि जो टियों साथी हूंदो आहे डेविड किम। ऐं ही कुझु वण खणी पियो वञे ऐं हिन दावो कयो आहे त मंगल सियारे ते ही ऑक्सीजन पैदा कंदो ऐं हिन जहाज़ में कुझु महदूद शयूं रखियूं आहिनि। सभु ज़रूरत वारियूं शयूं सिर्फ़ु टिनि ॼणनि लाइ ॾिनियूं वयूं आहिनि, जीअं त खाधो ऐं ऑक्सीजन। ऐं हिननि जी परेशानी तॾहिं थींदी आहे जॾहिं हिननि खे चोथों माण्हू मिलंदो आहे। कहानी जी शुरूआति थींदी आहे मरीख़ सियारे ॾांहुं वेंदड़ जहाज़ वटां ऐं थोरी देरि खां पोइ ख़बर पवंदी आहे त ही जहाज़ सही सलामत हाणे उॾामण लॻो आहे ऐं ही मरीख़ सियारे ॾांहुं निकिरी चुका आहिनि। हिननि जो सफ़र पूरा 2 सालनि ताईं थींदो ऐं हिते ही टई ॼणा ख़ुशि हूंदा आहिनि। कमांडर इलाही ख़ुशि हूंदी आहे छो जो उहा पहिरियां बि आयल हुई जॾहिं ज़ोई ऐं डेविड थोरो नर्वस हुआ, इन करे जो ही पहिरियां चक्कर आया आहिनि। पोइ ॾिसूं था त ही सभु पंहिंजे पंहिंजे कम सां लॻल हूंदा आहिनि। डेविड हमेशह ऑक्सीजन ठाहिण जे सोचींदो आहे ऐं ज़ोई बि मेडिकल जी तहक़ीक़ में लॻी पई हूंदी आहे। हिननि जो ईअं ई सफ़र गुज़रंदो वेंदो आहे ऐं हिननि खे लॻंदो आहे त हिकु तारीख़ ठाहिण वेंगनि पिया, छो जो हिननि जो सफ़र अगरि कामयाबु थियो त ऐं अगरि मरीख़ सियारे ते ऑक्सीजन ठाहे वरितो त ईंदड़ वक़्त में इंसान मरीख़ सियारे ते रही सघनि था ऐं हिन ज़मीन खां अलावा मरीख़ सियारो बि हिननि जो घरु हूंदो। पर हिननि जी ख़ुशी इलाही ॾींहं न रहंदी आहे। वरी ॾिसूं था त हिकु ॾींहुं मरीना खे उते रतु नज़र ईंदो आहे। तॾहिं हिन जी नज़र मथे छित ते पवंदी आहे ऐं उहो ॾिसंदी आहे त इहो रतु छित मां किरी रहियो आहे। हीअ जीअं ई छित खे खोलींदी आहे त हैरान परेशान थी वेंदी आहे त छो जो उतां हिकु लाश निकिरंदी आहे इंसान जी। जॾहिं त हू ज़ख़्मी हूंदो आहे, मरीना हिन खे छॾाइण जी कोशिशि कंदी आहे पर मरीना जे मथां किरंदो आहे, जंहिंजे करे मरीना जा हथ ज़ख़्मी थी पवंदा आहिनि ऐं ही सभई सम्झी न सघंदा आहिनि त हीउ माण्हू हिते छा पियो करे ऐं ही हिते कीअं पहुतो। ऐं हिन सां गॾु हिननि खे हिकु ख़राबु ख़बर मिलंदी आहे। हिननि खे ख़बर पवंदी आहे त हिकु मशीन ख़राबु थी वई आहे जेका ऑक्सीजन हिननि ताईं पहुचाईंदी आहे। वरी ॾिसूं था त ही टई हिते परेशान थी वेंदा आहिनि। इन जे करे मरीना कंट्रोल रूम वारनि सां राब्तो कंदी आहे ऐं उन्हनि खे ही सॼी ॻाल्हि ॿुधाए छॾींदी आहे। तॾहिं हू ॿुधाईंदा आहिनि त हिननि माण्हू जो नालो आहे माइकल ऐं माइकल हिकु इंजीनियर आहे ऐं कंहिंखे बि ख़बर न हूंदी आहे त ही हिते कीअं पहुतो। ऐं कंट्रोल रूम वारा इहो ई चवंदा आहिनि त हिन खे तव्हां गॾु रखिणो पवंदो छो जो हिन खिलाई जहाज़ खे वापसि नथो आणे सघिजे। ऐं मरीना जॾहिं ऑक्सीजन जी ख़राबु थियण मशीन जे बारे में ॿुधाईंदी आहे त हू चवंदा आहिनि त हिन मशीन खे ठाहियो नथो सघिजे। ऐं इहो ॿुधी मरीना अञा बि वधीक परेशान थी वेंदी आहे। ही फ़ैसिलो कंदा आहिनि त ही हिकु ॿी मशीन इस्तेमालु कंदा। उहा मशीन इस्तेमालु करण खां पोइ हुन में हिकु गैस विझंदा आहिनि, पर उन मां ख़बर पवंदी आहे त इहा बि गैस जल्दी ख़तमु थी वेंदी। तॾहिं हिननि खे ख़बर पवंदी आहे त माइकल खे होश अची वेंदो आहे ऐं माइकल मरीख़ सियारे में पंहिंजे पाण खे ॾिसी इलाही हैरान थींदो आहे ऐं हू इहो ई चवंदो आहे त मूंखे वापसि वञिणो आहे। तॾहिं ही हिन खे ॿुधाईंदा आहिनि त असां तोखे वापसि नथा वठी वञी सघूं, इन जे करे ईंदड़ 2 सालनि ताईं तोखे असां सां गॾु रहणो पवंदो। ऐं माइकल इन ॻाल्हि जे करे अञा बि वधीक परेशान थी वेंदो आहे ऐं ॿुधाईंदो आहे त इलाही वक़्त खां पोइ पहिरीं मिशन खां आउं वापसि पियो वियुसि ऐं उन खां पोइ उते हिकु हादसो थियो जंहिंजे करे आउं उते बेहोश थी वियो। तॾहिं खां मूंखे कुझु बि यादि न आहे। ऐं माइकल इहो बि चवंदो आहे त हिन जो घर वञणु लाज़मी आहे छो जो हिन जी भेण उते इंतज़ारु करे रही आहे ऐं हिते सभिनि जी आहिस्ता आहिस्ता परेशानियूं वधंदियूं वेंदियूं आहिनि। माइकल इलाही परेशान थींदो आहे छो जो हू पंहिंजे घर न पहुची सघियो आहे, पर मरीना खे हिकु ॿी परेशानी सताईंदी पई आहे छो जो खाधो सिर्फ़ु हिते 3 ॼणनि जे लाइ मौजूदु आहे ऐं हिते हर वक़्तु 4 ॼणा मानी खाइनि पिया। इन जे करे हिननि जो खाधो बि जल्दी ख़तमु थियण वारो आहे ऐं उन सां गॾोगॾु हिते ऑक्सीजन सिर्फ़ु 3 ॼणनि लाइ मौजूदु आहे ऐं हिते माइकल जे अचण खां पोइ ऑक्सीजन बि घटिजी वेंदी। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ मरीना खे ख़बर पवंदी आहे त जेको हिननि वटि 3 ॼणनि जो ऑक्सीजन बचियलु हो उहो घटि थी 2 ॼणनि जो थी चुको आहे। इहो ॿुधी मरीना अञा बि इलाही परेशान थी पवंदी आहे ऐं हीअ डेविड वटि अची पहुचंदी आहे ऐं हुनखे चवंदी आहे त छा पंहिंजे वणनि खे हिते लॻाए सघीं थो जंहिंजे करे हिते ऑक्सीजन पैदा थी सघे। पर डेविड चवंदो आहे त ऑक्सीजन ठाहिण में ॿियो बि इलाही सामान खपंदो आहे जेको हिते मौजूदु न आहे। डेविड चवंदो आहे त हिन वणनि जो इस्तेमालु मूं हिते कयो त सियारे ते पहुचण ताईं पंहिंजे लाइ कुझु बि न हूंदो। तॾहिं मरीना डेविड खे सम्झाईंदी आहे त पाण ॾे को बि रस्तो न आहे। पाण अगरि ऑक्सीजन न ठाहियो त सियारे ताईं पहुचण खां पहिरीं पाण सभु मारिजी वेंदासीं।
डेविड इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी इहो ई फ़ैसिलो कंदो आहे त पंहिंजी सोच खे इते ई इस्तेमालु कंदो, छो जो हिन खे ऑक्सीजन ठाहिणो आहे। उन खां पोइ हू पंहिंजे कम में लॻी पवंदो आहे। उन खां पोइ हिते जेके बि शयूं बचियल हूंदियूं आहिनि उन्हनि सभिनी खे इस्तेमालु कंदो आहे ऐं वक़्तु गुज़रंदो वेंदो आहे। डेविड खे उमेदु न हूंदी आहे त हू हिते ऑक्सीजन ठाहे सघंदो। तॾहिं कुझु ॾींहंनि खां पोइ ख़बर पवंदी आहे त जीअं ही ऑक्सीजन ठाहे सघे थो, पर हिननि खे जेतिरी ऑक्सीजन जी ज़रूरत हूंदी आहे उन जो अधु ठाहे सघंदो आहे। मतिलबु त हिते 4 ॼणनि जे लाइ ऑक्सीजन खपे, पर हिननि वटि पहिरियां ई 2 ॼणनि लाइ ऑक्सीजन मौजूदु आहे ऐं डेविड खे 2 ॼणनि जे लाइ ऑक्सीजन ठाहिणी पवंदी। पर डेविड सिर्फ़ु हिकु ई माण्हू लाइ ऑक्सीजन ठाहे सघी आहे। इन जो मतिलबु त हिन ऑक्सीजन मां सिर्फ़ु 3 ॼणा ई ज़िंदा रही सघनि था, पर हिते मौजूदु 4 ॼणा आहिनि ऐं हिते हिननि सभिनि जी परेशानियूं वधंदियूं वेंदियूं आहिनि। पर मरीना वधीक परेशान लॻंदी आहे, पर मरीना हिते पूरी कोशिशि कंदी पई आहे त हू सभिनी खे हितां बचाए सघे। पर आहिस्ता आहिस्ता हिन जूं कोशिशूं कमु न ईंदियूं आहिनि ऐं मरीना खे हिते ख़बर पवंदी आहे त गैस बि हिननि जी ख़तमु थियण वारी आहे। ऐं ज़ोई ऐं डेविड खे बि घुराईंदी आहे ऐं उन्हनि खे सभु कुझु ॿुधाए छॾींदी आहे। मरीना चवंदी आहे त ईअं अगरि हलणु लॻो त 20 ॾींहंनि खां पोइ पाण सभु मारिजी वेंदासीं, छो जो 20 ॾींहंनि में हिन जो ऑक्सीजन ख़तमु थी वेंदो। पर ही 3 ॼणा कोशिशि करे उन मास ताईं पहुची सघनि था। हिन ॻाल्हि खे मरीना बार बार ॿुधाईंदी आहे त पर अगरि 3 ॼणा पाण हुआसीं त पहुची सघूं था। मरीना चवंदी आहे त हिन मिशन में माइकल जी का ज़रूरत न आहे, छो जो इहा मिशन सिर्फ़ु पंहिंजी आहे। पाण हिकु सुठे कम जे लाइ मरीक सियारे ते वञी रहिया आहियूं, इन जे करे माइकल जी क़ुर्बानी ॾियणी पवंदी। ऐं ज़ोई बि हिन ॻाल्हि खे सम्झी वठे थी। इहा ॻाल्हि सम्झण खां पोइ ज़ोई इलाही कावड़ में अची वेंदी आहे ऐं चवंदी आहे त पाण कंहिं इंसान खे ईअं नथा मारे सघूं। पाण खे कंहिं बि क़िस्म जी जल्दबाज़ी न करणु खपे, छो जो अञा बि पाण वटि कुझु टाइम बचियलु आहे ऐं पाण आराम सां सोचे सघूं था। ऐं कुझु ॾींहंनि खां ईअं लॻे त पंहिंजा हालात अगरि ख़राबु थियण वारा आहिनि त पाण हुन रॉकेट मां लिक्विड गैस बि हासिलु करे सघूं था। मरीना इहा ॻाल्हि ॿुधी चवंदी आहे त उन रॉकेट ताईं बि नथा पहुची सघूं, छो जो उहो रॉकेट 500 मीटर परे आहे। उन ते पहुचण जे लाइ पाण खे ट्रेनिंग जी ज़रूरत पवंदी। उहा सिर्फ़ु ट्रेनिंग मूं ॾे आहे, पर उते आउं बि नथी वञी सघां, छो जो मुंहिंजे हथ ज़ख़्मी आहिनि। अगरि हुन रॉकेट ते वञण जी कोशिशि कई त पाण रिडक्शन जे चक्कर में बि अची सघूं था, जेको हिकु वॾो ख़तरो आहे। इन जे करे पाण खे ॿियो को बि रस्तो न आहे। पर ज़ोई हिते कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न हूंदी आहे। ज़ोई डेविड ऐं मरीना खां कुझु वक़्तु सोचण जे लाइ घुरंदी आहे। तेसि ताणी ही पंहिंजी कोशिशि खे जारी रखंदा ऐं मरीना ऐं डेविड ज़ोई खे 10 ॾींहंनि जो टाइम ॾींदा आहिनि। ऐं ज़ोई चवंदी आहे त 10 ॾींहंनि ताईं माइकल खां इहा ॻाल्हि लिकाइणी पवंदी। इन ॻाल्हि जी माइकल खे का बि ख़बर न पवे ऐं वक़्तु ईअं ई गुज़रंदो पियो आहे ऐं हिननि जो मसइले जो हल को बि हासिलु न थींदो आहे। पर कुझु ॾींहंनि खां पोइ हिकु ॿी बि बुरी ख़बर मिलंदी आहे। डेविड मरीना खे ॿुधाईंदो आहे त जेका हिन ऑक्सीजन ठाही पई ऐं हिन खे उमेदु हुई त घटि में घटि हिकु माण्हू जे लाइ ही गैस ठाहे सघंदो, पर उहो ख़तमु थी पियो ऐं हाणे डेविड का बि ऑक्सीजन न ठाहे सघियो। हिननि वटि हाणे सिर्फ़ु 2 ॼणनि जे लाइ ऑक्सीजन बची आहे। इहो ॿुधी करे मरीना इलाही परेशान थी वेंदी आहे ऐं डेविड मरीना जे परेशानियुनि खे नथो ॾिसी सघे। इन जे करे ही माइकल वटि ईंदो आहे ऐं उनखे सभु कुझु सच ॿुधाईंदो आहे। सचाई ॿुधाइण खां पोइ माइकल खे डेविड हिकु ज़हर वारो इंजेक्शन ॾींदो आहे ऐं चवंदो आहे त इन जे दौरान तोखे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न थींदी। इन खां पोइ माइकल सोचणु लॻंदो आहे त इन्हनि मसइलनि जो सबबु सिर्फ़ु उहो आहे। अगरि उहो न हुजे हा त हिननि खे कंहिं बि मसइले में न पवणो पवे हा। इन जे करे ही फ़ैसिलो कंदो आहे त हू पंहिंजी जान ॾींदो, पर ही मरण खां पहिरीं पंहिंजी भेण जे लाइ हिकु मैसेज छॾणु चाहे थो। इन खां पोइ ज़ोई खे इहा सभु ख़बर पइजी वेंदी आहे ऐं उहा माइकल खे चवंदी आहे त तोखे पंहिंजी जान ॾियण जी का ज़रूरत न आहे, पाण को न को रस्तो कढी वठंदासीं। माइकल खे इलाही सम्झाइण खां पोइ माइकल खे रोके वठे थी। उन खां पोइ ज़ोई डेविड वटि अची वेंदी आहे ऐं डेविड ते इलाही कावड़ियल हूंदी आहे। ज़ोई चवंदी आहे त तोखे को बि हक़ न आहे कंहिं इंसान खे मारण जो, पर डेविड बि इहो ई चाहींदो आहे त केर बि न मरे, छो जो हिन ॾे को बि रस्तो न आहे। अगरि हुन क़ुर्बानी न ॾिनी त हिते सभई मारिजी वेंदा ऐं ही जंहिं ख़ासि मिशन जे लाइ वञनि पिया उहा बि मिशन ख़तमु थी वेंदी। डेविड चवंदो आहे त इलाही मूं कोशिशि कई त सभिनी खे बचाए वठो। इहो सभु कुझु ॿुधी ज़ोई इहो ई चवंदी आहे त पाण कंहिंखे बि मरण न ॾींदासीं, इन जे करे पाण खे हिकु आख़िरी कोशिशि करणी आहे। इहो ॿुधी ज़ोई माइकल ॾे अची वेंदी ऐं माइकल खे ज़ोई ट्रेनिंग ॾींदी आहे ताकी उन रॉकेट्स ताईं पहुची सघे त जीअं हू उतां
ऑक्सीजन खणी अचे। इलाही ॾींहंनि खां ट्रेनिंग ॾियण खां पोइ ज़ोई खे ख़बर पवंदी आहे त माइकल खां इहो कमु न थी सघंदो, छो जो ही सिर्फ़ु हिकु सपोर्टिंग इंजीनियर आहे, छो जो माइकल कॾहिं बि अहिड़ो कमु न कयो आहे। ऐं ज़ोई इलाही परेशान हूंदी आहे ऐं उनखे लॻंदो आहे त उन रॉकेट ताईं हिनखे ई अकेलो वञिणो पवंदो ऐं उते डेविड चवंदो आहे त हू हुन सां गॾु वेंदो, छो जो ऑक्सीजन खे अकेले खणणु वॾो मुश्किल आहे। उन खां पोइ ॾिसूं था त ही ॿई तयारी करे रहिया आहिनि उते वञण जी। मरीना हिननि खे ॿुधायो त अगरि सभिनी खे ज़िंदा रहणो आहे त हिननि खे ऑक्सीजन जा 2 सिलेंडर हासिल करणा पवंदा। इन जे करे रॉकेट ताईं पहुची करे इहो ई चेक करणो पवंदो त सिलेंडर 1 आहे या 2। ऐं उतां ॾिसूं था त डेविड ऐं ज़ोई उतां निकिरी वञनि था। वेंदा पिया आहिनि पर उते जो रस्तो इलाही ख़तरनाक हूंदो आहे, छो जो हिननि खे 500 मीटर मथे वञिणो पवंदो। जिते ज़ीरो ग्रेविटी आहे उते वञणु ॾाढो मुश्किल आहे, पर हिननि खे उते कीअं बि करे पहुचणो पवंदो आहे, छो जो इन्हनि जी इहा ई आख़िरी उमेद आहे। इन जे करे हू उतां चढ़णु शुरू थी वेंदा आहिनि। उन खां पोइ ही चढ़ी चढ़ी इलाही थकी पवंदा आहिनि। जॾहिं ही पैनल ताईं पहुचंदा आहिनि त डेविड जो हथ निकिरी वेंदो आहे, पर ज़ोई हुनखे उते बचाए वठे थी। ही आहिस्ता आहिस्ता उन रॉकेट ताईं पहुचणु लॻंदा आहिनि ऐं ही आख़िरकार उते पहुची वेंदा आहिनि। अंदरि वेंदे ई ज़ोई ऑक्सीजन खे चेक कंदी आहे त हिननि वटि केतिरो ऑक्सीजन आहे। उनखे ख़बर पवंदी आहे त हिन में एतिरो ऑक्सीजन आहे त हू 2 सिलेंडर में विझी सघनि था ऐं इहो ॾिसी ज़ोई इलाही ख़ुशि थींदी आहे ऐं ही जल्दी जल्दी सां सिलेंडर में गैस भरणु लॻंदा आहिनि। तॾहिं हिननि खे ख़बर पवंदी आहे त हिते हिकु वॾो तूफ़ान अचण वारो आहे। अगरि ही तूफ़ान जे चंबे में अची विया त ही रेडिएशन में घेरिजी वेंदा ऐं उन खां पोइ ही मारिजी सघनि था। इन जे करे हिननि खे हितां जल्दी निकिरणो पवंदो। उन खां पोइ ख़बर पवंदी आहे त ही त सिर्फ़ु हिकु ई सिलेंडर में अञा गैस भरे चुका आहिनि। इन जे करे हिकु सिलेंडर खे खणी मथे चढ़णु लॻंदा आहिनि। ही उते ई पहुचण वारा हूंदा आहिनि त तॾहिं ज़ोई किरी पवंदी आहे। हिन जे हेठि किरंदे ई उन जे हथां सिलेंडर बि हेठि किरी पवंदो आहे। हिते ॾिसूं था त चारो तरफ़ तूफ़ान अची रहियो आहे। इन जे करे हिननि खे हितां जल्दी सां वञणो पवंदो। उन खां पोइ ॾिसूं था त ही अंदरि ख़ाली हथे वेठा हूंदा आहिनि। हिते ही इलाही ॾुख में वेठा हूंदा आहिनि, छो जो हिननि खे हिकु ई सिलेंडर मिलियो हो, उहो बि हथनि मां वियो हो। जल्दी रेडिएशन ईंदो आहे ऐं उहो बि ऑक्सीजन ख़तमु थी वेंदो। हिते ज़ोई फ़ैसिलो कंदी आहे त इन जे करे ही अकेली वेंदी ॿाहिरि, उन ऑक्सीजन सिलेंडर खे वापसि खणी ईंदी। इहो चई करे ज़ोई हितां अकेली निकिरणु लॻंदी आहे। ज़ोई खे उतां वेंदे ॾिसी सभई परेशान थी वेंदा आहिनि, छो जो हिननि खे ख़बर हूंदी आहे त ॿाहिरि रेडिएशन जो तूफ़ान अची रहियो आहे, छो जो ज़ोई खे बि बचण जा चांसिस इलाही घटि आहिनि। ऐं ज़ोई खे ॾिसंदा आहियूं त उहा उतां वञी रही आहे। इलाही कोशिशुनि खां पोइ ज़ोई उन सिलेंडर ताईं पहुचंदी आहे ऐं हू उते उन सिलेंडर खे हासिल करे वठे थी। जॾहिं ज़ोई उन सिलेंडर खे हासिल करे वापसी अचणु लॻंदी आहे त तॾहिं हुनखे ख़बर पवंदी आहे त हिन रेडिएशन जे विच में अची चुकी आहे। इन जे करे हू उते अंदरि वञी नथी सघे। अगरि ही अंदरि वई त इन रेडिएशन जे चकर में ॿिया बि सभु अची वेंदा, हू सभु उते मारिजी वेंदा। जॾहिं ज़ोई हुननि जे वेझो ईंदी आहे त सिलेंडर खे अंदरि उछलाए वठंदी। उन खां पोइ ॾिसूं था त ही गेट बंदि करे छॾे थी। रेडिएशन जे करे हिन जी मौत थियणु लॻंदी आहे। ज़ोई आहिस्ता आहिस्ता मरणु लॻंदी आहे ऐं ही फिल्म हिते ई ख़तमु थी वेंदी आहे।